पंहिंजी मां हितां ईंदो आहियां त ईअं सम्झंदो आहियां त मरी मरी था बचूं पिया। हिते इलाही एक्सीडेंट थिया आहिनि, असांजा दोस्त बि इलाही वीचारा मरी विया आहिनि, जिन मां इहो छोकिरो रुकराणी हाणे मरी वियो। काफ़ी खून हिते थी विया आहिनि, पर नेशनल हाईवे वारनि जी ख़ामोशी इहा आहे त असांखे त किरोना खां वधीक हिते यू टर्न जी ज़रूरत आहे। किरोना बि कोन मारियो आहे असांखे हिते जेतिरो यू टर्न जे हिन एक्सीडेंटनि मारियो आहे। त हुनजे करे असां मुतालबो कंदासीं, न त धरणो हणंदासीं हिते त नेशनल हाईवे वारा छा था कनि, काॾे था पैसा कनि, इहे स्कीम हुन असांखे यू टर्न ॾिनो वञे। त हीउ जेको हिते असां जंहिं स्पॉट ते बीठा आहियूं इहो तमामु ख़तरनाक स्पॉट आहे। हिनखे यू टर्न जेको आहे फौरन ठाहे ॾिनो वञे। हिते तमामु एक्सीडेंट जेके आहिनि उहे ॼण मामूल बणिजी विया आहिनि। हिते जेको आहे माण्हू तमामु घणा जेको आहे सो वीचारा एक्सीडेंटनि में जेको आहे सो मरी चुका आहिनि। टे जेको आहे लाश असां गॾु जेको आहे सो उहे खया आहिनि। केतिरा ई लाश ज़रा ज़रा थी विया आहिनि जेके गाॾियूं मथां चीथाड़े वियूं आहिनि, जिन लाशनि जी सुञाणप बि न थींदी आहे। असां वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं सिंध हुकूमत खे अपील कयूं था त हिंगोरजा जो हीउ जेको काटन फैक्ट्रीअ वटि जंहिं स्पॉट ते बीठा आहियूं इहो फौरन यू टर्न ठाहियो ऐं बाक़ी जेको आहे इंसाननि जूं जानियूं बचायो। अगरि यू टर्न न ठहंदो न त मां त चवां त तमामु घणा एक्सीडेंट थींदा ऐं बेगुनाह माण्हू जेको आहे मरनि था। छो त काफ़ी देरि हादसा जेको आहे मेमूल जो कमु आहे, काफ़ी हादसा थिया आहिनि, काफ़ी अखियुनि सां मूं ॾिठा आहिनि। सो जल्द खां जल्द थियणु खपे। हादसा थियनि था रोड एक्सीडेंट, असां ॾाढा परेशान आहियूं। को बि चकर न आहे हिते, गाॾियुनि जी अच वञ ॾाढी आहे। हीउ जेको टन नथा कटे सघूं, हिननि में असांजा ग़रीबनि जा घणियूं मोटरसाइकिलूं फुर ॿार कई मरी विया आहिनि। इन वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध सरकार खां घुर कई त असांखे जेको आहे यू टर्न ठाराए ॾिनो वञे। हिते रोज़ जेके इंसानी जानियूं आहिनि, जेके हादसा थियनि था उहे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोरजा।